सांगड़ जे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा जी सदारत हेठि डिस्ट्रिक्ट रिफॉर्म्स ओवरसाइट कमेटी जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिं में तालीम खाते समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी खे ॿुधायो वियो त हिन कमेटी जो मक़सदु तालीम जे शोबे जी निगरानी करणु ऐं तालीमी प्लान ते अमल दरामद करणु आहे। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा चयो त अक्सर स्कूलनि में इज़ाफ़ी उस्ताद मुक़ररु थियल आहिनि, जॾहिं त कुझु अहिड़ा स्कूल आहिनि जिते उस्तादनि जी खोट आहे। तंहिं करे हिन कमेटी जी सिफ़ारिश ते उस्तादनि जूं बदिलियूं करे स्कूलनि जे हर्ज मुताबिक़ उस्ताद मुक़ररु कया वञनि। हुन चयो त असांजी कोशिशि आहे त तालीम जे शोबे में वधि खां वधि बहितरी आणी। हुन चयो त ज़िले बंदि स्कूलनि खे खोलणु ऐं स्कूल जी हालत बहितर बनाइण लाइ असांजी तरजीहात शामिल आहिनि। इन करे समूरनि ACs खे हिदायत कई आहे त उहे समूरनि स्कूलनि जा दरवाज़ा ऐं दौरा कनि ऐं ग़ैर हाज़िर उस्तादनि जूं पघारूं बंदि कयूं वञनि। गॾिजाणी खे एजुकेशन वर्क्स जे ऑफिसरनि ॿुधायो त ज़िले में स्कूलनि जी मरम्मत जो 209 स्कीमूं जारी आहिनि, जिन मां कुझु स्कीमूं फंड्स जी 68 सबबि रुकियल आहिनि। ज़िले में प्राइमरी ऐं हाई स्कूल 3346 आहिनि ऐं 2,84,716 शागिर्द स्कूलनि में दाख़िल आहिनि, जॾहिं त अक्सर स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं पिणु मौजूदु आहिनि। कुझु इलाइक़नि में स्कूलनि में कुझु सहूलियतुनि जो फुक़दान ऐं फर्नीचर जी ग़ैर मौजूदगी पिणु आहे। इन मौक़े ते चीफ मॉनिटरिंग ऑफिसर रोशन अली कुंभर, तमामु असिस्टेंट कमिश्नर्स, तालीम खाते जे ऑफिसरनि समेत असिस्टेंट अकाउंट ऑफिसर मोहम्मद सुलेमान डेरो, तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी शबीर अहमद हिंगोरो शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।